ओ बाबल मानू है या मौत जे कुएं जी मोटरसाइकिल यो फिरा लगी पई थई हाय अरे जेकॾहिं मुंहिंजो पुट गवा थी वञे हा न त मूंखे अहिड़ो ॾुख थो थिए हा मिटल अरे मुंहिंजो गॾु हुकुम थी आहे मूंखे दिलि में जीर विझी छॾिया अथई जीर ख़बर न आहे अलाए कॾहिं गुम थी वियो ईअं त न आहे त ईअं मूं वांगुरु लालीअ जे पुठियां मुंहिंजो मतिलबु आहे त मूं वारो राकेट परीअ जे पुठियां भॼी हलियो हुयो या को साड़ोलो साड़ सड़ियो ईअं साड़ मां काहे हलियो पर यार ये चोरी थींदो कीअं ताला लॻा पिया आहिनि भित भॻी कान्हे कीअं वियो बाबल गॾु ईअं गुम थी वियो आहे जीअं तव्हांजे दिमाग़ जो अकुल पर ख़बर नथी पए त अकुल वियो काॾे अरे अकुल जानदा अकुल मुंहिंजे हिन दिमाग़ में आहे मूंखे रुॻो इहो ॿुधाए त इहो राकेट मूं वारो वियो काॾे बाबल ही पाण राकेट आहे न सेठ धनु वारी जेका परी करे आहे न हिनखे भॼाए वियो आहे ऐं ॿई थी विया प्रेमी जोड़ो अड़े न चओ अरे छो थो मुंहिंजे हथां धनुअ जो क़त्ल कराई बाबल परी भुन जी वई ऐं सेठ धनु जो खून पोइ वरी तूं थो करी बाबल तूं पंहिंजो सोच किथे सेठ धनु हिन इज़त जे पलाद में तोखे न ईअं धूड़ करे विझे मिठल मुंहिंजो यार दिमाग़ कमु कोन थो करे रुॻो इहो अतो पतो लॻा त राकेट जो किथे खुर किथे पेर लॻो या न बाबल न को पेर न को खुर मूंखे लॻे थो तो वारा दुश्मन राकेट खे जहाज़ में खणी विया हे वल्लू कंहिंखे वणे न वणे पर विचां ग्रह ज़रूर खणे अड़े मिठल हल रे बंदूक तुंहिंजो ठक जी बाबल मिठल हिकिड़ो दफ़ो ने धनुअ ॾांहुं ज़रूर हलंदासीं छो माफ़ी वठण अड़े माफ़ी वठण न राकेट वठण राकेट मूंखे पूरी पका त सारो राकेट ज़रूर करे उॾामी वियो थो परी कॾहिं वठ जेको धनु आहे न धनु ने पक सां असांजे राकेट खे नाहक बंदि करे रखियो हूंदो नाहक बंदि करे रखियो हूंदो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।